सिंध जी मुझो ॾाॾो हिकु उन जा 2 सौट हूंदा ऐं हिकिड़े जो नालो हूंदो टेकू, ॿिए जो नालो शिवो। सो 2 ॼणा सिंध मां सीड़ जी आया हिते हरिद्वार करण। हरिद्वार में जो अची पहुता त हरिद्वार में अची करे पहिरीं त हिकिड़ी धर्मशाला ॻोल्हियूं, धर्मशाला में हिकिड़ो रूम बुक करायूं ऐं रूम में हिननि खे हंध बिस्तरा सभु मिलिया। हाणे गणतियुनि में पइजी विया, छो जो डिसेंबर जो महीनो हो। दिलि में ख़्यालु कयूं त हूअं ई सी जेको आहे सो फुटियूं कढंदो आहे, ही त डिसेंबर, सो वरी गंगा किनारो। त हाणे सुबुह जो पहिरीं ॻाल्हि त उथण जी प्रॉब्लम हुई त केरु उथे ऐं ॿिए खे उथारे। अच्छा, ॿिए खे उथारे तो त हुन में गूंगी टुबी कोन ॾेई सघबी। उथारींदो त माना रण कंदो माना आवाज़ कंदो माना हुन सां ॻाल्हाईंदो माना उहा को गूंगी टुबी न थी। सो तंहिंखां पोइ बि टेकू जेको सो ॻाल्हाईंदो बितो ऐं जेको संदसि ॿियो भाउ सौट जेको आहे सो शिवो, उहो वरी ॻाल्हाईंदो नक मां माना घणो आवाज़ होसि। सो शिवे चयो टेकूअ खे, हाणे चई पोइ टेकू जे न सुबुह जो तुंहिंजी झटि अखि खुली वञे त तूं मूंखे बि उथारे छॾिजां, पोइ 2 ॼणा हली गॾु गूंगी टुबी ॾींदासीं। चई चङो, उथारींदोसीं जे उथियुसि त। हाणे त सुबुह जा 5 थिया, टेकूअ जी त अखि खुली, पर टेकूअ दिलि में ख़्यालु कयो जे हिन जॾे खे उथारींदुसि त उथंदो हूअं ई कोन हॾनि सुको, पाण बि कोन सनानु करींदो, न को मूंखे करणु ॾींदो, छो जो ॿिन्ही खे गूंगी टुबी ॾियणी आहे। पोइ गूंगी टुबी कीअं थी? सो दिलि में ख़्यालु कई हिन खां पहिरीं छो न मां वञी सनानु करे अचां, पोइ अची हिन जॾे खे उथारियांसि। ईअं करे धणी डिंबक करे उन धर्मशाला जे मेन गेट खां जीअं ॿाहिरि निकितो त उते त सी अहिड़ो, सुबुह जा 5, हरिद्वार जो शहर, अहिड़ी हवा थधी पे हीर लॻी, ही त ॾकण लॻो, मरी वियासीं, हाणे कीअं मां वेंदुसि। ईअं करे वापसि अंदरि धर्मशाला में घिरी आयो। पर दिलि में ख़्यालु कई हरिद्वार आया आहियूं त जॾा गंगा ते वञ न, ईअं करे थी वञा कीअं। पोइ ॾिठे हिकिड़ी सवड़ पई आहे, सो उहा सवड़ खणी पाते थी, सवड़ सूधो थो निकिरा। ईअं करे जीअं वञी गंगा जे किनारे ते पहुतो, उते हर जी पौड़ियुनि ते उते पहुचण खां पोइ गणतियुनि में पइजी वियो। चई यार शीत ॾाढो, पाणी ॾाढो थधो हूंदो। हा, जे मां हिन पाणीअ में सनानु कयो त मां त पक मरंदुसि, पर मुंहिंजो पीउ निपतो थी वेंदो। उहो निपतो छो थिए भई? इन करे शवड़ सूधो थो सनानु करियां। शवड़ सूधो सनानु कंदुसि त शवड़ त हुन धर्मशाला वारे जी आहे, उहो माणे विझंदो, छो जो हुनजी सवड़ पुसी वेंदी। चई ॿी तो अटकल कयां। सो वीचारो वेही रहियो हुते गंगा जे किनारे ते, वेहे थो, वेठे सोचींदे दिमाग़ डोड़ाई, दिमाग़ कमु कयो। ॾिठई हिकिड़ी ठिकरी पई आहे, सो उहा ठिकरी ॿोड़ी उन गंगा मां, उहा ठिकरी खणी गंगा में ॿोड़ी। चई ठिकरी सनानु मुंहुं सनानु, 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 ठिकरी सनानु मुंहुं सनानु। ईअं करे 5 सनानी करे ऐं वापसि उहो सवड़ पाए अची करे पहुतो धर्मशाला में। धर्मशाला में जो पहुतो त संदसि सौट उहो त वीचारो सीअ में, ऐं उनखे हूअं ई सी बि वधीक पवंदो, ईअं कूकड़ो थियो, किरियो पियो हो। हाणे दिलि में ख़्यालु कई ही चङो जो मूं हुनखे उथारियो कोन, न त मूंखे गूंगी टुबी कोन ॾियण ॾिया। सो हुनखे ॿांह झले ऐं लोटा ॾिनईंसि ऐं चई शिवा, अरे उथ यार, तूं वञी सनानु करे अच। हुन अखि खोली, चई छा? ऐं चई उथ जॾा, हाणे वञी सनानु करे अच। चई छो तूं करे आई छा? चई हा यार मां त करे आयुसि। चई पर जॾहिं जॾा मूं तोखे चई छॾियो त सुबुह जो तुंहिंजी अखि खोले त मूंखे बि उथार चई, पोइ उथारी छो कोन? हेॾे उथारिया त जॾा पोइ गूंगी टुबी कीअं थिया? हाणे उथ वञी तूं सनानु करे अच। पर यार पाणी ॾाढो थधो हो। हा, थधो पाणी हो। पोइ तूं कीअं सनानु कई? चई मूं त अटकल कई, ख़बर अथई सॼे सिंध जो अकुल त मूं में ई आहे,
बस पोइ मां त हेॾां होॾां निहारियो पहिरीं त सोचियुमि सवड़ सूधो सनानु कयां पर सवड़ धर्मशाला वारे जी हुई। पोइ मूं हिकिड़ी ठिकरी खणी करे ऐं हुन गंगा में ॿोड़ी ठिकरी सनानु मूं सनानु 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 ईअं करे मां त सनानु करे आयुसि। हा पोइ हाणे हलिया तूं मुंहिंजे पासे में अची बीह हलिया हलिया चवंदा पासे में बीह मूंखे त सनानु करणो आहे। इहे थी जीअं पासे में बीठुसि टेकू शिवे जे शिवे हरे हरे करे उन सवड़ मां पंहिंजो हथ ॿाहिरि कढे हथ ॿाहिरि कढी करे ऐं टेकूअ खे हथ लॻाई थी तो सनानु मूं सनानु 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 अदा ईअं करे ॿई ॼणा जेको आहे सो हरिद्वार करे आया त इहे अथव जॾनि